आदरणीय मंच रोशन गोलानी के वेनती है त सभिनी खे हथ में ॾियनि। सभिनी खां पहिरीं त मां आदरणीय मंच खां तव्हां सभिनी खां माफ़ी थो वठां त मां उहो ॻाल्हाईंदुसि जेको विषय आहे ऑल इंडिया सिंधी एकेडमिक कॉन्फ्रेंस ते, ऐं उहे ॻाल्हियूं कंदुसि जेके ॿियूं अकादमियूं कोन थियूं कनि। ॿियूं अकादमियूं हिंदुस्तान जूं जेके कोन थियूं कनि, ऐं असांजी गुजरात सिंधी अकादमी जेको कमु करे थी, ऐं उन मां तव्हांखे इहा प्रेरणा मिली सघंदी त नवां कम असीं कहिड़े नमूने करे सघूं था घटि बजट में। सभिनी खां पहिरीं तव्हांखे ॿुधायां त असांजी बजट सिर्फ़ु 13 लख रुपया आहे। तंहिंखां पोइ बि असीं केतिरो कमु कयूं था उहो मां तव्हांखे तमामु मुख़्तसिर में ॿुधाईंदुसि। सभिनी खां पहिरीं त हिते ॻाल्हि आई, असांजी जगवाणी ॻाल्हि कई त अकादमीअ खे माना NCPSL खे जेके असांजा बुज़ुर्ग साहित्यकार आहिनि उन्हनि खे पेंशन उन्हनि खे ॾियणु खपे। असांजी गुजरात अकादमी 5000 रुपया पर महीनो जेके बुज़ुर्ग साहित्यकार आहिनि उन्हनि खे 5000 रुपया पेंशन ॾींदी आहे। जॾहिं खां वठी असांजे अकादमी जी स्थापना थी आहे, पहिरीं 2000 हुआ, हाणे असां उहे 5000 कया आहिनि। त इहे सभु अकेडमी इहो कमु करे सघनि थियूं। हींअर असां 3 ॼणनि खे ॾींदा आहियूं। ॿी ॻाल्हि जेका आहे मां तव्हांखे ॿुधायां त जेको हिते कल्चरल भवन जी संस्कृतीअ जी ॻाल्हि कई असांजे साहिबु, संग्रहालय जी जेका हिननि ॻाल्हि कई त गुजरात सिंधी साहित्य अकादमीअ खे कुबेर नगर सरदार नगर टाउनशिप में 5000 वाल सरकार प्लॉट ॾिनो आहे, ऐं उन ते असीं इहो संस्कृति भवन ऐं संस्कृति संग्रहालय जेको आहे सो असां फ्री ऑफ चार्ज में असांखे मिलियो आहे, उहो असीं जेतिरो जल्द थियो ऐं असां 5 साली योजना में उहो बजट बि ठाहे मोकिलियो आहे। उमेद त असीं उन में ज़रूरु कामयाबु वेंदासीं। ॿी ॻाल्हि जेका आहे नौजवाननि जी हिते ॻाल्हि आई त सॼे हिंदुस्तान में असांजी सिंधी अकादमी आहे जेका नौजवाननि खे, नौजवान साहित्यकारनि खे हर साल 50,000 रुपयनि जो गौरव पुरस्कार ॾींदी आहे। ॿी का बि अकादमी कोन्हे सवाइ सेंट्रल अकादमीअ जी। ऐं उन में कहिड़ो फ़र्क़ु आहे, सेंट्रल अकादमी किताब ते ॾींदी आहे, पर असांजी अकादमी जेको किताब सां गॾु जंहिंजो सुठो कंट्रीब्यूशन लिटरेचर में जंहिंजो वधीक कंट्रीब्यूशन आहे उन्हनि खे 50,000 रुपया असीं जो गौरव पुरस्कार ॾींदा आहियूं। हिन साल बि असां उहे 6 गौरव पुरस्कार असां ॾिना, जेको ताज़ो ई असां उहो प्रोग्राम कयोसीं। ॿियो जेको हर साल असीं 1 लख रुपया बुज़ुर्ग साहित्यकार खे ॾींदा आहियूं, उहो बि गौरव पुरस्कार आहे। 1 लख रुपया उहा असीं हर साल उन्हनि खे ॾींदा आहियूं। उनखां वधीक जेका मां ॻाल्हि ॿुधाइण थो चाहियां, जेका ॿी का बि अकादमी कोन कंदी आहे, त असां वटि रिसर्च फेलोशिप आहे। खोज कार्य जे लाइ जेको बि हींअर पीठ जो कमु शुरू थियण वारो आहे, पीठ जिते कंदी, पर असां वटि रिसर्च फेलोशिप आहे। असां 3 खां 10,000 रुपया पर मंथ जेको आहे सो रिसर्च फेलोशिप ॾींदा आहियूं, जंहिं ते बि नौजवान जेकॾहिं कोई बि रिसर्च करणु चाहिनि त उहे करे सघनि था। वधीक ॻाल्हि जेका कंहिं बि अकादमीअ कोन कई आहे त असां सिंधी लोक साहित्य खे ज़िंदह रखण जे लाइ असीं फील्ड वर्क कराईंदा आहियूं ऐं सिंधी लोक अदब ते किताब छपाईंदा आहियूं। हिन महिल ताईं असां 28 सिंधी लोक अदब जा किताब छपाया आहिनि, जिन जी सॼे हिते न सिर्फ़ु हिते पर सिंध में बि उते रीप्रिंट थी आहे ऐं उनजी साराह निकिती आहे। असां टोटल 39 किताब छपाया आहिनि। 39 किताबनि में एतिरा बहितरीनु उम्दा किताब आहिनि त तव्हांखे ॿुधायां त IAS जे कोर्स ते असांजा किताब रखियल आहिनि। सेंट्रल अकादमीअ खां सवाइ जेके आहिनि ॿिए कंहिं बि अकादमी जा किताब उन ते IAS ते रखियल कोन्हनि। असां सिंधी डिक्शनरी तयारु कराई आहे, जेका साहिल कोश नाले जेको NCPSL जे माली मदद सां छपी आहे, जेका जंहिंजूं 5000 कापियूं जेको आहे सो सिंध में छपे करे रीप्रिंट करे उन्हनि विरायूं आहिनि मुफ़्त में। जेकॾहिं तव्हांखे उन्हनि मां कंहिंखे बि कापी खपे त असांखे जेकॾहिं एड्रेस ॾींदा त असीं अकादमी तरफ़ां तव्हांखे उहा गिफ्ट करे मोकिले ॾींदासीं।
हिन वक़्तु सिंधी ऐं गुजराती डिक्शनरी असांजे तयारु थियण ते आहे, थोरनि ॾींहंनि में उहा असांजे साम्हूं ईंदी। ॿियो कमु जेको हिननि हिते चयो त उहो कंहिं बि न कयो आहे, जेको असां कयो आहे त असां जेके सिंधी बुज़ुर्ग राइटर आहिनि उन्हनि जूं सीडी ठारायूं आहिनि। इंदुर भोजवाणी ऐं असांजो दादा हुंदराज दुखायल जूं सीडियूं असां तयारु आहिनि। असां हींअर ॿियनि जूं बि हींअर थोरनि ॾींहंनि में तयारु करण वारा आहियूं। इहो बि कमु कंहिं ॿी अकादमीअ न कयो आहे। जेकॾहिं हू चाहिनि त पंहिंजी स्टेट लेवल अकादमियुनि ते इहो कमु शुरू करे सघनि था। ऐं साण गॾु जेका मां अदबी चमन असांजी मैगज़ीन निकिरंदी आहे, जंहिंमें असांजो सिंध मां असां वटि आर्टिकल्स ईंदियूं आहिनि ऐं उहे अदबी चमन जेके आहिनि से सिंध वेंदियूं आहिनि। ऐं उते जेका जेकॾहिं तव्हांखे ख़बर हुजे त उते महिराण अख़बार निकिरंदी आहे सिंध मां। सिंध वारनि जो चवणु आहे त महिराण जे लेवल जी हीअ अख़बार जेका मैगज़ीन निकिरे थी, हीअ असांजे महिराण जी खोजनात्मक आहे ऐं उन्हनि जा राय असीं हुन में छपींदा आहियूं। वधीक जेका असां हींअर ॻाल्हि कई आहे, जेका हींअर गुज़िरियल साल कईसीं, त असांजा 50 साल हिनखे पूरा थिया गुजरात सरकार खे। त 50 सालनि जे अंदरि सिंधीअ में, कहाणीअ में, बाल साहित्य में ऐं मज़मून में जेके बि किताब छपिया उन्हनि जूं बहितरीन रचनाऊं खणी करे असां उहे किताब जेको आहे सो सिंधीअ में शाया कया आहिनि, जंहिंमें 50 सालनि जे अंदरि जेके बि सुठियूं सुठियूं बुज़ुर्ग रचनाऊं हुयूं उहे इन में आयूं हुयूं। ॿियो जेको कमु हींअर असीं करे रहिया आहियूं, इंदुर भोजवाणी जो जनम शताब्दी साल हली रहियो आहे, त हिकिड़े ई शाइर जूं टोटल जूं कविताऊं जेके आहिनि से ॿिन्ही लिपियुनि में अचनि, उहो किताब बि असीं हींअर छपाए रहिया आहियूं। जेका मेन ॻाल्हि जेका मां हिकिड़ी जेका चवणु चाहींदुसि उहा इहा आहे त हीउ जेको अखिल भारत सिंधी अकेडमी सम्मेलन जी शुरूआति असां 87 में गुजरात सिंधी साहित्य अकादमीअ कई हुई। उनखां पोइ उनजो ई राजस्थान सिंधी अकादमी नानकराम वारनि उनखे वधायो। तंहिंखां पोइ जेको आहे असांजे दिल्ली अकादमीअ वारनि उनजो सम्मेलन कोठायो। अचां थो। तंहिंखां पोइ हींअर हाणे ताज़ो अॻे साल राजस्थान बि कढायो, वरी दिल्लीअ बि कयो ऐं अॼु हीउ NCPS जे तरफ़ां थी रहियो आहे। पर इन मां तकलीफ़ कहिड़ी थी थिए त सम्मेलन त असीं कयूं था, बैठकूं बि असीं कयूं था, ख़्यालनि जी योजनाउनि जी ॾे वठि बि कयूं था, ठहराव बि कयूं था, पर उन ते को बि अमल कोन थो थिए। उनजो कारण कहिड़ो आहे? छाकाणि त काई परमनेंट बॉडी कोन थी ठहे ऐं अकादमियूं जीअं वक़्तु पूरो थो थिए बदिलिजी थियूं वञनि। त मुंहिंजी हिते हिकिड़ी निमाणी वेनिती आहे त NCPSL जेकॾहिं इहा जवाबदारी पाण ते खणे, ॿियो न त घटि में घटि हर साल जेकॾहिं न त ॿी साले सिर्फ़ु उहा NCPSL सभिनी अकादमियुनि खे जोड़े ऐं उते जेको आहे सो उनखे ॻाल्हि खे अॻिते वधाए, त उहे वधाए सघनि था। छाकाणि जो उन्हनि वटि बजेट बि तमामु घणी आहे। हा, मां न उहो मां अचां, मां उन बजेट बि मां बजेट खां वधीक मां ईअं चाहींदुसि जेका कमु सेंट्रल साहित्य अकादमी करे थी, उहा सभिनी अकेडमी सां कोलेबोरेशन कंदी आहे। त घटि में घटि NCPS हर साल हर स्टेट अकादमीअ सां जेकॾहिं कोलेबोरेशन में बि कोई बि प्रोग्राम करे त इहा हिन हिकु क़िस्म जी NCPSL जो फंड जी बि यूटिलाइज़ेशन थी वेंदी ऐं अकेडमीज़ जिते फंड्स घटि आहिनि उन्हनि खे हिकु प्रोग्राम घटि में घटि मिली सघे थो कोलेबोरेशन में NCPSL वारनि जे लाइ। त जेके बि असां अकेडमीज़ जूं कोऑर्डिनेशन जूं कमेटियूं ठाहियूं आहिनि, वर्कशॉप्स माना मीटिंगूं कयूं आहिनि, उते ठहराव कया आहिनि, को बि हिकु बि ठहराव उनजो को बि हिन महिल ताईं 87 खां वठी अॼु ॾींहं ताईं अमल कोन थियो आहे। छाकाणि जो उहे सिर्फ़ु कागज़नि ताईं या अख़बारी पब्लिसिटी ताईं महदूद रहिजी विया आहिनि। उनजो कारण इहो आहे त छाकाणि जो जेका बि अकादमी जवाबदारी खणे थी उनजो जीअं टर्म पूरो थी थो वञे, उनखां पोइ जेको नओं थो अचे उहो टर्म पूरे थियण खां पोइ उहा ॻाल्हि अॻिते वधे कोन थी। त इन करे जेकॾहिं मुंहिंजो इहो वीचारु आहे त जीअं सेंट्रल साहित्य अकादमी, असांजी सेंट्रल साहित्य अकादमी स्टेट अकादमी सां कोलेबोरेशन कंदी आहे ऐं प्रोग्राम कंदी आहे। अहिड़े नमूने घटि में घटि हिकु प्रोग्राम हर साल हिकु NCPSL उतां जे मकानी जेके असांजूं राज्य अकादमियूं आहिनि उन्हनि जे सहकार सां कनि, त उन में असांजे अकादमी जिन जी बजेट घटि आहे उन्हनि सां बि कोलेबोरेशन थी वेंदी ऐं साण गॾु जेको आहे सो हिन जेका सभिनी अकादमियुनि जी कोलेबोरेशन आहे उहा बि हुननि सां पंहिंजो पाण ऑटोमेटिकली खुदी वेंदी। ऐं उहा ई जेको आहे NCPSL
जो छाकाणि जो असांजे हिन में जेको आहे सो कॉन्स्टिट्यूशन में लिखियलु आहे एम त अकेडमी सभिनी अकादमियुनि सां ऐं ॿियनि सभिनी संस्थाउनि सां NCPSL सहकार वठी सघे थी, कोलेबरेशन करे सघे थी ऐं सहकार ॾेई सघे थी। त अहिड़ो क़िस्म जो जेकॾहिं हर साल या ॿी साल जेकॾहिं सभिनी अकेडमीज़ जो सम्मेलन कोठाए या कॉन्फ्रेंस कोठाए जो नयूं योजनाउनि जो या कंहिं क़िस्म जी सलाहूं कयूं वञनि त मां सम्झां थो उहो हिकिड़ी असांजो अमल जी हिकिड़ी राह थी सघे थी। साण गॾु मूंखे हिकिड़ी ॻाल्हि इहा बि चवणी हुई त जीअं हिते ॻाल्हि कई वई त भई जेका असांजी जेका काउंसिल आहे, मां चाहींदुसि सभु अकादमियुनि जी मुंहिंजी वेनिती आहे त तव्हांजे स्टेट्स में असांजे स्टेट्स में अञा ताईं बि के बुज़ुर्ग आहिनि ऐं बुज़ुर्ग बि आहिनि ऐं उते किथे न किथे असांजे जेको ज़ुबानी परंपरा में लोक अदब आहे, लोक अदब उते अञा बि मौजूदु आहे। त उन्हनि बुज़ुर्गनि खे जेको आहे सो कठो करे या कंहिं बि नौजवाननि खे ट्रेंड करे उनखां फील्ड वर्क करायो वञे ऐं उतां जो जेको लोक अदब आहे उहो जेको आहे सो रिकॉर्ड करायो वञे त मां सम्झां थो भविष्य में असांजो इहो लोक अदब हमेशह जे लाइ रहंदो। न त कुझु सालनि में मां तव्हांखे ॿुधायां त असांखे हथनि मां जेको रहियल बचियल खुचियल लोक अदब आहे उहो बि असां मां निकिरी वेंदो। इन करे ई असां जेको आहे तव्हांखे ॿुधायो मूं त असां गुजरात सरकार गुजरात सिंधी साहित्य अकादमीअ इहो जेको आहे कमु खयो हो पाण में ऐं खयो आहे ऐं असां फील्ड वर्क बि कराईंदा आहियूं ऐं नौजवाननि खे तयारु बि कंदा आहियूं। ऐं हींअर उहा असां घुर बि कई आहे असांजे गुजरात वारनि, हिते असांजो राजस्थान जो मेंबर असांजे गुजरात जो मेंबर महेश साहिबु वेठा आहिनि त असांजी कच्छ यूनिवर्सिटी जेका आहे उते सिंधी कच्छी लोक संस्कृति केंद्र या पीठ उते खड़ी कई वञे, छाकाणि जो बनी हिकु एॾो वॾो इलाइक़ो आहे जिते 300-400 सालनि खां असुलका सिंधी रहनि था ऐं जंहिंमें सिंधी ॻाल्हाईंदे अॼु बि सिंधी संस्कृति, सिंधी लोक अदब, सिंधी परंपराऊं अॼु बि उते हाज़ुर आहिनि। उनखां वधीक जेका ॻाल्हि आहे त धोलावीरा जेको असीं मोहन जो मिनी मोहन जो दड़ो चऊं था, जंहिंखे मिनी मोहन जो दड़ो उहो असांजे धोलावीरा में आहे। जॾहिं लोथल जंहिंखे चऊं था जेको वधि में वधि जेको केंद्र आहे उहो असांजो गुजरात में आहे। त असीं नौजवान पीढ़ीअ खे जेको आहे सो उते वठी वेंदा आहियूं उन्हनि खे, छाकाणि जो असांजे अमर सिंह असांजे प्रधानमंत्रीअ जी बि इहा ख़्वाहिश हुई त सिंधी लोथल ऐं धोलावीरा सां जुड़नि ऐं पंहिंजी संस्कृतीअ खे जेको आहे सो संभालण जी कोशिशि कनि। त असीं स्कूली कॉलेजी शागिर्दनि खे जेको आहे सो उते वठी वेंदा आहियूं, उन्हनि खे पिकनिक कराईंदा आहियूं। जीअं चवंदा आहिनि हंसता हंसता खेलता खेलता सीखो। त जेकॾहिं तव्हां मां के बि अकादमीज़ जेकॾहिं चाहिनि थियूं पंहिंजे स्टूडेंट्स जो ग्रुप, विद्यार्थियुनि जो ग्रुप जेकॾहिं उते धोलावीरा या कच्छ घुमण जे लाइ वठी अचण लाइ तयारु थींदियूं ऐं उहे असांजे गुजरात सिंधी साहित्य अकादमीअ खे लिखंदियूं त असीं उन्हनि सां कोलेबरेशन कंदासीं ऐं उन्हनि खे हर क़िस्म जी मदद करण लाइ असीं तयारु आहियूं। त जीअं जेके आहे असांजा नौजवान पीढ़ी जेका आहे, यंग पीढ़ी जेका आहे सा उन असांजे पंहिंजे कल्चर सां जुड़ी सघे। राजस्थान वारनि जेका ॻाल्हि कढी त भई जीअं असांजी हिकु सरकार बदिलजे थी, अकेडमियूं बंदि थी थियूं वञनि या ख़तमु थी थियूं वञे, जीअं असांजे महाराष्ट्र में बि थियो, पर असांजे गुजरात में असांजी हिकिड़ी गुजरात स्टेट ई आहे जिते इन क़िस्म जो असांखे को बि असरु कोन पवंदो आहे। तव्हां चवंदव कीअं? पहिरीं गुजरात सॼे हिंदुस्तान में असांजी सिंधी साहित्य अकादमियूं ऐं गुजरात जूं अकादमियूं ख़ुदि मुख़्तियार हूंदियूं हुयूं, जंहिंमें को बि पॉलिटिशियन माण्हू न हूंदो हो ऐं जेको चेयरमैन, वाइस चेयरमैन ऐं मेंबर जेके आहिनि उहे गुजरात जा जेके बि अदीब दोस्त आहिनि, असांजूं यूनिवर्सिटियूं आहिनि, असांजूं जेके स्कूल्स कॉलेजिस आहिनि ऐं जेके लेखक आहिनि उहे पाण कमेटी चूंडींदा हुआ ऐं उन्हनि मां ई चेयरमैन, वाइस चेयरमैन, स्टैंडिंग कमेटी चूंडी वेंदी हुई। पर पोइ हींअर पैटर्न हिकिड़ो बदिलिजी वियो आहे असां वटि। हींअर असां वटि अकादमियूं त आहिनि पर उन 6 अकादमियुनि जो अॻे जीअं चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन अलॻि हूंदो हो, पर हाणे चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन कोन्हे, पर हिकिड़ो 6 अकादमियुनि जो चेयरमैन असांजो पद्मश्री विष्णुभाई पंड्या आहे ऐं रजिस्ट्रार जेको आहे असांजो डॉक्टर अजय सिंह चौहान आहे 6 अकादमियुनि जो। पर असां वटि बजट जो प्रॉब्लम कीअं थियल आहे, भली असांजा मेंबर न हुजनि, भली नई कमेटीअ जी रचना न थी हुजे,
पर उहा बजेट जेका आहे, जेका मंज़ूरु थियल आहे, उहा असांजे अकादमी में ईंदी आहे ऐं उहो रजिस्ट्रार खे इहो पावर मिलियल आहे त हू जेको आहे सो जेके रेगुलर योजनाऊं आहिनि उहे रेगुलर योजनाऊं हू हलाए सघे थो ऐं उहो हलाईंदो आहे। ऐं जेकॾहिं का नई योजना जेकॾहिं असांखे अमल में आणणी आहे त उन जे लाइ हू विद्वाननि जी कमेटी, सब कमेटी ठाहे करे उन में मंज़ूरी करे, तंहिंखां पोइ असांजी कार्यवाहक समिति ठहियलु आहे सभिनी अकादमियुनि जी, उन में मंज़ूरु कराए जेको आहे सो पंहिंजी योजना पूरी करे सघनि था ऐं अमल में आणनि था। असांजे अकेडमीज़ में हिकु सभिनी अकेडमीज़ में सिस्टम ठहियलु आहे त भली असांजियूं अकादमी अलॻि ठहियल कोन्हनि, असां वटि मेंबर कोन्हनि, पर हर हिकु भाषा जे लाइ असांजी सलाहकार कमेटी ठहियलु आहे जंहिं ते 5 विद्वान 6 विद्वान मुक़ररु थियल आहिनि ऐं उन्हनि जो अरसो बि ओतिरो ई थींदो आहे जेतिरो असांजे गवर्नमेंट जो अरसो आहे। पर जेकॾहिं 5 सालनि लाइ गवर्नमेंट आहे त 5 सालनि लाइ उहे साॻा मेंबर असांजा सलाहकार रहनि था। मूंखे ॿुधाईंदे ख़ुशी थी थिए, जेका पहिरीं हिते इंट्रोडक्शन थियणु खपंदी हुई, त असांजे अकादमीअ मां जेके असांजा सलाहकार आहिनि, 5 सलाहकार आहिनि गुजरात सिंधी साहित्य अकादमीअ जा, उन्हनि मां हिते 4 मेंबर अॼु हिते हाज़ुर आहिनि। 5 जी तबियत ठीकु कोन हुई, उहे न अची सघिया आहिनि। डॉक्टर रोशन गोलाणी, ही उहो पहिरियों नौजवान आहे जंहिंखे गुजरात जो न पर सॼे हिंदुस्तान जो पहिरियों युवा गौरव पुरस्कार हिनखे मिलियो। कार्पोरेटर बि रहियो आहे। गौरीबेन जेका आहे असांजी वीराणी, राजकोट में रहंदा आहिनि, रिटायर्ड प्रिंसिपल आहिनि ऐं उहे असांजा सलाहकार आहिनि। कुंदनदास लौंगाणी जेको आहे उहे रिटायर्ड प्रिंसिपल आहिनि, मैथ्स एंड साइंस जा जेको आहे सो टीचर्स आहिनि। ऐं असांजो मिस्टर मोटवाणी, छाकाणि जो मुंहिंजे लाइ इहो फर्ज़ थो बणिजे त जेके असां सां गॾु आहिनि, आया आहिनि ऐं जिन खे गवर्नमेंट डेप्यूट कयो आहे वञण जे लाइ, हिननि खे असांजी गुजरात सिंधी साहित्य अकादमी डेप्यूट कयो आहे। जीअ में आहे जेसीं जान, जीअ में आहे जेसीं जान, ज़िंदा रहंदी पंहिंजी ज़ुबान, सिंधी तोखे कोन छॾींदुसि, तो लाइ पंहिंजी जान ॾींदुसि, सिंध छॾीसीं परवाह नाहे, हिंद में तोखे हाणे अॾींदुसि। जय सिंध, जय झूलेलाल।